कुर्बान अली मेतलो साईं बादशाह महबूब जी घर में लख सलवात पढ़ाया ऐं साईं जे हिन महीने में शहज़ादे जी शादी भी आहे उन शुक्राने में दुआ घुराई अथऊं महबूब जी अॻ में दावत करे सलवात पढ़ाई अथऊं कुर्बान अली मेतलो साहब जो अॼोको ख़ैर पंहिंजी बारगाह में उहुद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा कुर्बान अली साईं खे इमरान अली साईं खे सेहत ऐं वॾी खिज़री हयाती अता फरमा कुर्बान साईं जे बचड़नि खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा साईं जे माल रिज़्क में रोज़ी रिज़्क में इज़त में बरकतूं अता फरमा रब साईं जा बच्चा घर तुंहिंजी अमान में तुंहिंजे साम्हूं आहिनि हिननि जा क़यामत ताईं सॼण साम्हूं कजां ऐं हिननि जे दुश्मननि खे निस्तो नाबूद फरमा कुर्बान साईं जे जेके बि दिलनि में जाइज़ तमन्नाऊं आहिनि अॼु पूरियूं फरमा रब आमीन ॾाढे नथा चवनि जेको आमीन ॾाढे चवे अकबर जी जवानी जो वास्तो थी उन जो अॼु बेड़ो तार एॾो केॾ शहबाज ॾिनो साईं खे साईं जे बचड़नि खे क़यामत ताईं आबाद फरमा उस्ताद साईं इल्ताफ़ हुसैन मेतलो साईं खे उस्ताद इल्ताफ़ साईं जे बचड़नि खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा बाबा साबिर हुसैन पढ़ियो साईं खे सेहत ऐं वॾी खिज़री हयाती ऐं साईं जे पुटनि खे नौकरियूं रोज़ियूं अता फरमा गुलाम शबीर अब्बासी साईं जी रोज़ीअ में ज़ाहिरी ऐं ग़ैबी बरकतूं गंज अता फरमा गुलज़ार अली फुलपोटो साईं जा असां सभिनी जा बेड़ा पार फरमा ओ मौला अॼु जंहिं बि मूंखे दुआ जे लाइ चयो आहे जंहिं बि दुआ जे लाइ चयो आहे उन्हनि सभिनी जूं कुल परेशानियूं दूर फरमा जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ात फरमा बे औलादनि खे औलाद अता फरमा बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा महबूब जी सारी उम्मत खे फिरके वारियत खां बचा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे हैदरी